OIC ऐं अरब लीग गज़ा जो कड़ो फौरी ख़त्म करण ऐं इमदाद जी फराहमी यकीनी बणाइण जो मुतालबो करे छॾियो। बचाव जे हक़ में गज़ा ते हमले वारो इसराइली जवाज़ बि रद्द। सऊदी अरब जी राजधानी रियाज़ में OIC ऐं अरब लीग जे गॾियल हंगामी इजलास में इसराइली अगराई, जुंगी जुनून ऐं नस्ल कशीअ जी मज़म्मत कई वई। इजलास में इसराइल खे हथियारनि जी फराहमी रोकण जो मुतालबो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान चयो त गज़ा में फौरी जंगबंदी कई वञे ऐं यरगमाली बि आज़ाद कया वञनि। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास चयो त फ़लस्तीनियुनि जी नस्ल कुशी कंदड़ इसराइल ताक़त जे नशे में ॿ रियासती हल खे विसारे चुको आहे। इसराइल खे पंहिंजे जंगी जुनून जो जवाबु ॾियणो पवंदो। आलमी अदालत में बि वेंदासीं। इसराइली जारियत में असांखे अकेलो छॾियो वियो। गज़ा सूरतहाल ते आलमी बिरादरी बेहसियत अफ़सोस आहे। इसराइल वहशी ऐं क़ाबिज़ मुल्क आहे। गज़ा में अस्पतालूं, स्कूल ऐं मस्जिदूं बि महफ़ूज़ न आहिनि। फ़लस्तीनियुनि जी नस्ल कुशी बंदि कराइण रोकराइण सलामती काउंसिल जी ज़िम्मेवारी आहे। नाइंसाफ़ी ऐं क़त्ल-आम तकरार खे हथी वठाईंदो। निगरान वज़ीर आज़म अनवरुल हक़ काकड़ जो रियाज़ में OIC ऐं अरब लीग जे गॾियल इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त आलमी कानून आम शहरनि जी क़त्ल-आम खे रोके थो। इसराइल जी जंगी ॾोहनि ख़िलाफ़ आलमी अदालत में वञणु घुरिजे। गज़ा सूरतहाल जो मुस्तक़िल हल आज़ाद रियासत जी क़याम में ई आहे। इसराइली जारियत ते ख़ामोश नथा रही सघूं। इसराइल खे जंगी ॾोहनि जी क़ीमत अदा करणी पवंदी। तुर्क सदर तैयब एर्दोग़ान ऐं ईरानी सदर इब्राहिम रईसी फ़लस्तीनियुनि जी क़त्ल-आम ते इसराइल सां गॾु अमरीका खे बि बराबर जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। OIC ऐं अरब लीग जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदे तुर्क सदर रिजेब तैयब एर्दोग़ान चयो त इसराइली फ़ौज जो फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म बर्दाश्त जोॻो न आहे। मासूम ॿारनि जा लाश ॾिसी दिलि रत जा ॻोढ़ा रोए थी। मस्जिद अक़सा असां लाइ रेड लाइन आहे। गज़ा में आर्ज़ी न पर मुस्तक़िल जंगबंदी कई वञे। ईरानी सदर इब्राहिम रईसीअ जो चवणु आहे त इसराइल गज़ा में 7 एटमी हमलनि जेतिरी तबाही करे चुको आहे। अमरीकी हिमायत सबबि इसराइल फ़लस्तीनियुनि जी नस्ल कुशी करे पियो। आलमी बिरादरी जवाबु ॾिए त मासूम ॿारनि ऐं औरतुनि जो कहिड़ो कसूर आहे। फ़लस्तीन लाइ ठाराव खां वधीक जंगबंदी ऐं इमदाद पहुचाइण जी ज़रूरत आहे। इसराइली फ़ौज जूं गज़ा में वहशियाणियूं कार्रवायूं जारी। हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 11,000 खां वधी वियो। शहीदनि में हमास जे सरबराह इस्माइल हानिया जी पोटी रोई हमाम हानिया बि शामिल। 4,500 ॿार बि शामिल। इसराइली फ़ौज गज़ा में अल-शफ़ा अस्पताल ते बमबारी। सिहत जे आलमी इदारे बि गज़ा में सिहत जो निज़ाम तबाह थियण जी तस्दीक़ करे छॾी। WHO जी सरबराह चयो आहे त गज़ा जो अक्सर अस्पतालूं तबाह थी वियूं आहिनि। पची वियल अस्पतालूं ऐं तिबी मर्कज़ लाशनि, ज़ख़्मियुनि ऐं बीमारियुनि सां सथियल आहिनि। KP जो निगरान वॾो वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान लाॾाणो करे वियो। KP जे निगरान वॾे वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान खे गुज़िरियल ॾींहुं तबियत ख़राब थियण ते अस्पताल दाख़िल कयो वियो हो। मोहम्मद आज़म ख़ान जी जनाज़ नमाज़ बाद 4 सदा में तदफ़ीन। सदर, वज़ीर आज़म, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि पारां आज़म ख़ान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। KP जे निगरान वॾे वज़ीर मोहम्मद आज़म ख़ान जे लाॾाणे बाद निगरान काबीना टुटी वई। समूरा अख़्तियार गवर्नर हवाले थी विया। इलेक्शन कमीशन जे अॻूणे सेक्रेटरी कंवर दिलशाद चयो आहे त सूबे जा सभु अख़्तियार गवर्नर वटि हलिया विया आहिनि। आइनी माहिरनि जो चवणु आहे त सेनेट जी 6 रुकनी कमेटी निगरान वॾे वज़ीर जी चूंड कंदी। हिकु साज़िश तहत 2018 में हिकु शख़्स खे मुल्क ते मड़ियो वियो, जंहिं सबबि मुल्क जी तरक़ीअ वारो सफ़र मुतासिर थियो। नून लीग जे अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त 2018 में पंजाब तोड़े वफ़ाक़ में बि सभिनी खां वॾी पार्टी हुई। 21 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ क़ौम खे उमेद ॾिनी आहे नून लीग मुल्क खे बहरान मां कढंदी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर तहरीक इंसाफ़ जी बुनियादी रुकनीत तां इस्तीफ़ा ॾेई छॾियो। सियासत बि छॾण जो ऐलान। असद उमर चयो आहे त रियासत ख़िलाफ़ टकराव वारी पॉलिसीअ जो हामी न आहियां। टकराव जी पॉलिसी मुल्की मफ़ादनि ख़िलाफ़ आहे। सियासत खां बि अलॻि थी रहियो आहियां।
पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सां मुख़्तलिफ़ पार्टी अॻुवाननि जी मुलाक़ात, सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। अॻूणे सूबाई वज़ीर नासिर शाह, गुलाम कादिर पलीजो, ससई पलीजो, अयाज़ शाह शिराज़ी, शहरयार मल डॉक्टर वाहिद सुबरो, औरंगज़ेब पंवर ऐं ॿियनि बिलावल भुट्टो सां मुलाक़ात करे खेसि पंहिंजनि तबक़नि जी सियासी सूरत हाल बाबति आगाही ॾिनी। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस सिंध में अहम उहिदनि ते मुक़रर मौजूदा ऑफिसर्स जी मौजूदगीअ में ईंदड़ आम चूंडुनि ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। GDA जी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सफदर अब्बासी चयो आहे त इलेक्शन जो ऐलान थियो आहे पर सिंध जी सूरत हाल साॻी आहे। रुॻो ऑफिसर हिक खां ॿिए ज़िले बदिली थिया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे रोशन कंडराणीअ जो चवणु हो त पीपल्स पार्टी वारनि खे अफ़गाननि जी ॻणती आहे पर सिंध जे अवाम जो खेनि को उल्को नाहे। SUP अॻवान अब्दुल जब्बार जो चवणु हो त पैसे जी ज़ोर ते इलेक्शन थी त उहो सिंध जी अवाम जे अखियुनि में धूड़ विझण बराबरि हूंदो। चूंडूं शफ़ाफ़ न थियूं त सिंध में इनक़लाब बर्पा थींदो। पाकिस्तान ऐं चीन जी बहरी फ़ौज जूं कराची भरिसां समुंड में बहरी मश्क़नि में पाकिस्तान ऐं चीन जा बहरी जंगी बेड़ा, जंगी जहाज़, आबदोज़ ऐं मेरीन फोर्सिस हिसो वठी रहिया आहिनि। इफ़्तिताही तक़रीब में चीनी बहरी फ़ौज जे कमांडर बि शिरकत कई। मश्क़ूं कुझु ॾींहं जारी रहंदियूं। शहीद जान मोहम्मद मार जे क़त्ल खे 3 महीना मुकमल। सखर पुलिस कातिल गिरफ़्तार करण में मुकमल तौर नाकाम। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ निगरान हुकूमत ऐं IG सिंध जा वाइदा बे वफ़ा न थिया। शहीद जान मोहम्मद मार जे कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी 9वें ॾींहं बि अलामती बुख हड़ताल जारी। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। हैदराबाद जे सनतकार इक़बाल ZM ऐं संदसि 2 पुटनि समेत 6 जवाबदारनि 29 अरब रुपयनि जे करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग वारी केस में गिरफ़्तार। हैदराबाद जी एहतिसाब अदालत में मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी। अदालत इक़बाल ZM, फज़ीउद्दीन, रज़ीउद्दीन, आसिम इफ़्तिख़ार, काज़ी हुमायूं ऐं सलामत खे जेल मोकिले छॾियो। गंबड में दरगाह चितन शाह बुखारी जो मतवली हथियारबंदनि हथां क़त्ल। हथियारबंद सलीम शेख खे क़त्ल करण बाद फरार। पुलिस वाक़े खे पुराणी दुश्मनीअ जो नतीजो करार ॾेई छॾियो। मदेजी जे अस्पताल में कुते ॾाड़ियल नींगर खे वैक्सीन न मिलण जी ख़बर KTN न्यूज़ ते नशर थियण बाद लाॻापियल अख़्तियारियूं जागी पयूं। DG सिहत पारां DHO शिकारपुर खां वज़ाहत तलब। DHO शिकारपुर डॉक्टर परवेज़ सुमरो मदेजी अस्पताल पहुची तालके अस्पताल जे MS खां लिखत में रिपोर्ट घुरे वरिती। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में ट्रांसपोर्ट जो बुरो हाल। पॉइंट बसनि पोयां शागिर्दियाणियुनि जी डोड़ण वारी वीडियो सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी पत वाइखी करे छॾी। टिकराटो में फसल में पानी छोड़ करण तां महतम बिरादरी जे 2 धुनि में जहिड़ो लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी। समूरा ज़ख़्मी पनो आकिल अस्पताल मुंतक़िल।
ताईं क्रिकेट वर्ल्ड कप जी सेमीफाइनल में पहुचण त परे रहियो, पाकिस्तानी टीम इंग्लैंड खां मैच बि खटे न सघी। इंग्लैंड जी टीम पहिरियां बैटिंग कंदे 337 रन्सूं ठाहियूं ऐं पाकिस्तान जी सेमीफाइनल में पहुचण वारनि समूरनि उमेदुनि ते पाणी फेरे छॾियो। 338 रन्स जो हदफ़ हासिल करण जी कोशिशनि में रुधल पाकिस्तानी टीम ऑल आउट थी वई। क़ौमी टीम सुभाणे भारत मां वापसी जी टिकट वठंदी। ॿी मैच में ऑस्ट्रेलिया जी टीम बांग्लादेश खे 8 विकेटुनि ते शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेशी टीम पहिरियां खेॾंदे 306 रन्सूं ठाहियूं। कैंगरोज़ हदफ़ 2 विकेट्स जे नुक़सान ते ई हासिल करे वरितो। 177 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾंदड़ मिचेल मार्श मैन ऑफ द मैच क़रार।